ही दुनिया हलचल जी बस्ती हित माण्हू ईंदा वेंदा आहिनि। ही दुनिया हलचल जी बस्ती हित माण्हू ईंदा वेंदा आहिनि। चार घड़ियूं मेहमान रही परलोक पधारे वेंदा आहिनि। चार घड़ियूं मेहमान रही परलोक पधारे वेंदा आहिनि। अक्सर माण्हू बात मरण जे यादि न कंहिंखे ईंदा आहिनि। अक्सर माण्हू बात मरण जे यादि न कंहिंखे ईंदा आहिनि। के माण्हू तारीख़ुनि में नक्श उभारे वेंदा आहिनि।